किताब राह इल्म मां 72 मदनी गुल पहिरियां ही पढ़ो। हज़रत इमाम बुरहानुद्दीन ज़रनूजी रहमतुल्लाह अलैह तुर्किस्तान के मशहूर शहर ज़रनूज में पैदा थिया। इन्हीअ करे ई ज़रनूजी सॾिजण लॻा। पाण रहमतुल्लाह अलैह हनफ़ी आलिमनि में पंहिंजो मट पाण हुआ। पाण रहमतुल्लाह अलैह साहिब हिदाया शेखुल इस्लाम बुरहानुद्दीन अबुल हसन अली बिन अबू बकर रहमतुल्लाह अलैह खां बि पढ़ियो आहे। पाण रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात तक़रीबन 610 हिजरी में थी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मथनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। संदन मुख़्तसर ऐं जामे अरबी किताब तालीमुल मुतअल्लिम तरीक़त तअल्लुम, जंहिंजो दावत इस्लामी जे मजलिस अल मदीनतुल इल्मिया पारां उर्दू तर्जुमो राह इल्म जे नाले सां कयो वियो आहे। हीअ किताब दीनी तालिब इल्मनि, उस्तादनि ऐं वालिदैन जे लाइ तमामु बहितरीन आहे। इमाम बुरहानुद्दीन ज़रनूजी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे हिन किताब में तमामु ख़ूबसूरत रिवायतूं, वाक़िआ ऐं नसीहतूं शामिल कयूं आहिनि। मुकमल किताब जो मुतालो तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। हिन किताब मां कुझु अहम मदनी गुलनि खे चूंडे हीअ रिसालो तयारु कयो वियो आहे। हज़रत इमाम बुरहानुद्दीन ज़रनूजी रहमतुल्लाह अलैह जे किताब या हिन रिसाले खे तालिब इल्म वक़्तन फ़वक़्तन पंहिंजे मुताले में रखनि, छो त बार बार नसीहतुनि जो पढ़णु अमल जी तक़ाज़ा कंदो आहे ऐं हिकु वलीउल्लाह जे क़लम सां लिखियल ही सुनहरियूं ॻाल्हियूं दिलि में असर पैदा कंदियूं आहिनि। अल्लाह पाक चाहियो त अमल करण जो ज़हन बणिजंदो इंशा अल्लाह। अल्लाह पाक असांखे इन मां फ़ाइदो हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। किताब राह इल्म मां 72 मदनी गुल दुआए अत्तार। या रब्बे करीम, जेको बि 20 सफ़नि जो रिसालो किताब राह इल्म मां 72 मदनी गुल पढ़ी या ॿुधी वठे, उनखे इल्म सिखण जो शौक़ु अता फ़रमाए ऐं उन जे माउ पीउ समेत बेहिसाब बख़्शिश फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो त अल्लाह पाक जी बारगाह में मुहद्दिसीन कराम रहमतुल्लाहि अलैहिम हाज़िर थींदा ऐं उन्हनि सां गॾु नूर जूं मस कुपड़ियूं इंक पॉट हूंदियूं। पोइ अल्लाह करीम इरशाद फ़रमाईंदो, तव्हां मुहद्दिसीन कराम तमामु वॾे अरसे ताईं मुंहिंजे नबी ते दुरूद पढ़ंदा रहिया आहियो, तंहिं करे मुंहिंजी जन्नत ऐं मुंहिंजी रहमत ॾांहुं वञो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। हिकु अफ़ज़ल तरीन इल्म मौजूदा दरपेश मसइलनि जी आगाही हासिल करणु आहे ऐं अफ़ज़ल तरीन अमल पंहिंजे हालत जी हिफ़ाज़त करणु आहे। राह इल्म सफ़ो 11। 2 दुआ जी तौफ़ीक़ ई क़बूलियत जी अलामत आहे। मन रुज़िक़ दुआ लम युहरमिल इजाबत। तर्जुमो, जंहिंखे दुआ जी तौफ़ीक़ ॾिनी वई उहो क़बूलियत खां हरगिज़ महरूम न कयो वेंदो। 3 इल्म जी तारीफ़। अम्मा तफ़सीरुल इल्म फ़हुव सिफ़तुन यतजल्ल बिहा लिमन क़ामत हिय बिहिल मज़कूर कमा हुआ। इल्म हिकु अहिड़ी सिफ़त आहे जंहिं में इहा सिफ़त हूंदी आहे, उन ते हर उहा शइ जंहिंखे उहो शख़्स सिखणु या ॼाणणु चाहींदो आहे पंहिंजी हक़ीक़त मुताबिक़ ज़ाहिर थी वेंदी आहे। 4 फ़िक़्ह जी तारीफ़। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फ़िक़्ह जी तारीफ़ हिननि लफ़्ज़नि में कनि था, अल फ़िक़्हु मारिफ़तुन नफ़्सि मा लहा व मा अलैहा, याने नफ़्स जो पंहिंजे नफ़े ऐं नुक़सान खे सुञाणण जो नालो फ़िक़्ह आहे। वधीक फ़रमायाऊं, इल्म हासिल करण जो मक़सदु उन ते अमल करणु आहे ऐं अमल दुनिया खे आख़िरत जे लाइ छॾे ॾियण जो नालो आहे। 5 इल्म दीन हासिल करण जो मक़सदु। तालिब इल्म दीन जे लाइ ज़रूरी आहे त हू इल्म दीन हासिल करण लाइ रिज़ाए इलाही, आख़िरत जी कामयाबी, पाण ऐं ॿियनि तमामु न ॼाणण वारनि मां जहल याने जाहिलियत खे दूर करणु, दीन खे ज़िंदा रखणु ऐं इस्लाम खे बाक़ी रखण जी नीयत करे, छो त इस्लाम जी बक़ा सिर्फ़ु इल्म सां ई मुमकिन आहे ऐं ज़ुहद ऐं तक़वा खे बि जिहालत जी हालत में इख़्तियार नथो करे सघिजे। 6 इल्म दीन जी लज़्ज़त।
फ़िक़्ह हनफ़ी जा तमामु वॾा इमाम मुहम्मद रहमतुल्लाह अलैह इरशाद फ़रमाइनि था, जेकॾहिं दुनिया जा समूरा माण्हू मुंहिंजा ग़ुलाम थी वञनि त मां इन्हनि सभिनी खे आज़ादु करे छॾियां ऐं इन्हनि जी ज़िम्मेवारी खां आज़ादु थी वञा। छो त जंहिं शख़्स खे इल्म ऐं अमल जी लज़्ज़त हासिल थी वेंदी आहे, पोइ उहो शख़्स दुनिया जी लज़्ज़तुनि ऐं माण्हुनि जी इज़्ज़त ऐं इकराम ते बिल्कुलु बि नज़र न रखंदो आहे। 7 माण्हुनि मां फ़ाइदो हासिल करण जे लाइ इल्म सिखणु। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, जंहिं आख़िरत जे लाइ इल्म हासिल कयो उन फ़ज़्ल याने हिदायत खे हासिल करे वरितो, पर नुक़सान त उन तालिब इल्म जे लाइ आहे जेको इल्म दीन खे माण्हुनि खां फ़ाइदो हासिल करण जे लाइ सिखे। 8 दुनिया के चाहण वारो। हीअ दुनिया अक़ल्लु मिनल क़लील व आशिक़ुहा अज़ल्लु मिनल ज़लील। तर्जुमो, दुनिया आख़िरत जे मुक़ाबले में तमामु थोरी शइ आहे ऐं इन खे चाहण वारो निहायत ई ज़लील आहे। 9 ही किताब पढ़ी वठो। तालिब इल्म जे लाइ मुनासिब आहे त हू इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो किताब अल वसीयत गौर सां पढ़े, जेको उन्हनि यूनिस बिन ख़ालिद समती रहमतुल्लाह अलैह जे लाइ उन वक़्तु लिखियो हो जॾहिं हू घर ॾांहुं वापसि वञी रहिया हुआ। 10 इल्म हासिल करियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, तअल्लमुल इल्म क़ब्ल अन युरफ़अ फ़इन्न अहदकुम ला यदरी मत यफ्तक़िरु इला मा इंदहु व अलैकुम बिल इल्म। तर्जुमो, इल्म हासिल करियो इन खां पहिरियां जो उहो खयो वञे, छो त तव्हां मां केर बि इहो नथो ॼाणे त खेसि कॾहिं उन शइ जी ज़रूरत पए जेका हिन वटि मौजूदु आहे। तंहिं करे तव्हां ते इल्म हासिल करणु लाज़िमी आहे। कंज़ुल उमाल जुज़ 10 72/5 हदीस 28-8-61। 11 मशवरो करणु सुन्नत आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी कमनि में एसिताईं जो घरेलू ज़रूरतुनि जे बारे में बि सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम सां मशवरो कंदा हुआ। 12 हर कोई चाहे थो त बुलंदियुनि ते मुंहिंजो मक़ाम हुजे। लिकुल्ल इलश विल उला हरकातु वलाकिन अज़ीज़ुन फिर्रिजाल सबातु। तर्जुमो, बुलंदियुनि ताईं पहुचण जी ख़्वाहिश में त हर इंसान हरकत करे सघे थो, पर माण्हुनि जे लाइ साबित क़दमी याने इस्तिक़ामत तमामु मुश्किल अमल आहे। 13 6 शयूं ॼाणे वठो त तव्हां इल्म हासिल नथा करे सघो सिवाइ 6 शयुनि जे। मां तव्हांखे इन्हनि बाबति आगाह करियां थो। उहे 6 शयूं ही आहिनि। 1 ज़हानत, 2 इल्म दीन जो शौक़ु, 3 सब्र, 4 ज़रूरत जेतिरो माल, 5 उस्ताद जी रहनुमाई, 6 हिकु डिघो अरसो। नंबर 14 क्लास में दोस्त कहिड़ा हुजणु घुरिजनि। तालिब इल्म खे घुरिजे त हू कंहिं अहिड़े शख़्स खे पंहिंजो रफ़ीक़ बणाए जेको मेहनती, परहेज़गार ऐं मुस्तक़ीम तबअ याने नेक फितरत वारो हुजे। सुस्त, बेकार, घणो ॻाल्हाइण वारे, फ़सादी ऐं फितने बाज़ खां परे रहे। हिकु शाइर कुझु हिन तरह चयो आहे त मफ़हूम, कुंद ज़हन जूं ग़लति आदतूं हिकु ज़हीन ऐं फ़तीन जी ज़हानत ते तमामु जल्द असर अंदाज़ थींदियूं आहिनि, बिल्कुलु ईअं जीअं टांडनि खे ख़ाक में रखण सां उहे थधा थी वेंदा आहिनि। 15 अदब जी बरकत, मा वसल मन वसल इल्ला बिल हुरमती व मा सक़त मन सक़त इल्ला बितरकिल हुरमती। तर्जुमो, जेको कुझु हासिल कयो अदब ऐं एहतराम करण सां ई हासिल कयो, ऐं जेको कुझु विञायो अदब ऐं एहतराम न करण जे करे ई विञायो। चवणी आहे त अल हुरमतु ख़ैरुम मिनत ताअती, अदब ऐं एहतराम करणु इताअत करण खां वधीक बहितर आहे। इंसान गुनाह करण जे करे कॾहिं बि काफ़िर न थींदो आहे, पर उनखे हल्को सम्झण सबबि काफ़िर थी वेंदो आहे। 16 पुट या पोटो ज़रूरु आलिम थींदो। शेख सदीदुद्दीन शिराज़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बुज़ुर्गनि जे हवाले सां फ़रमाईंदा हुआ त
जंहिं शख़्स जी इहा ख़्वाहिश हुजे त संदसि पुटु आलिम बणिजे त उनखे घुरिजे त तंग दस्त फ़ुक़हा याने माली तौर ते कमज़ोर आलिमनि जी सार संभाल लहंदो रहे, उन्हनि जी इज़त ऐं एतिराम करे संदनि ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ कुझु न कुझु खेनि ॾींदो रहे। उन खां पोइ बि जेकॾहिं संदसि पुटु आलिम न बणिजी सघियो त संदसि पोटो ज़रूरु आलिम थींदो। 17 बदतरीन शख़्स। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माण्हुनि मां बदतरीन शख़्स उहो आहे जेको कंहिंजी दुनिया सवारींदे सवारींदे पंहिंजो दीन बर्बाद करे छॾे। इब्न माजा 339/4 हदीस 3966। राह इल्म सफ़ो 30। 18 इल्म जी बरकतुनि खां महरूम शागिर्द। जेको शख़्स पंहिंजे उस्ताद जे लाइ अज़ियत ऐं तकलीफ़ जो बाइस बणिजंदो आहे उहो इल्म जे बरकतुनि खां महरूम थी वेंदो आहे ऐं अहिड़ो शख़्स इल्म दीन मां जीअं उन जो हक़ आहे तीअं फ़ाइदो हासिल न करे सघंदो आहे। 19 हिकु राति में 17 दफ़ा वुज़ू कयाऊं। वाक़िओ बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाह अलैह खे वुज़ूअ सां इन करे महबत हूंदी हुई छो त इल्म नूर आहे ऐं वुज़ू बि नूर आहे ऐं वुज़ू करण सां इल्म जी नूरानियत वधी वेंदी आहे। शेख शमसुल अइम्मा इमाम सरखसी रहमतुल्लाह अलैह जो हिकु भेरो पेट ख़राब थी पियो। संदन आदत हुई त राति जे वक़्तु किताबनि जो मुतालो फ़रमाईंदा हुआ, तंहिं करे उन राति पेट ख़राब थियण जे करे खेनि 17 दफ़ा वुज़ू करणो पियो छो त पाण बग़ैर वुज़ूअ जे मुतालो न कंदा हुआ। 20 नंढा अखर लिखण जी मुमानियत। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हिकु शख़्स खे ॾिठो जेको तमामु नंढा अखर लिखी रहियो हो। पाण उनखे फ़रमायाऊं, पंहिंजे अखरनि खे एतिरो बेढंगो बणाए जो लिखी रहियो आहीं, जेकॾहिं तूं जहिड़ो रहीं त अहिड़ी लिखाई जे सबबु तूं शर्मिंदो थींदे। जेकॾहिं फ़ौत थी वएं त मरण खां पोइ तोखे घटि वधि ॻाल्हायो वेंदो। जॾहिं तूं पोड़ो थींदे ऐं तुंहिंजूं अखियूं कमज़ोर थी वेंदियूं त तूं पाण पंहिंजे हिन कम ते शर्मिंदो थींदे। 21 ॻाढ़ी मस सां लिखणु। तालिब इल्म खे ॻाढ़ी मस जो इस्तेमालु न करणु घुरिजे। ॻाढ़ी मस इस्तेमालु करणु बुज़ुर्गान दीन जो तरीक़ो न आहे पर फ़िलासफ़ा जो तरीक़ो आहे ऐं कुझु बुज़ुर्ग ॻाढ़ी मस जे इस्तेमाल खे मकरू याने नापसंदीदा सम्झंदा हुआ। 22 उस्ताद जो अदब। तालिब इल्म दीन खे घुरिजे त सबक़ दौरान बग़ैर ज़रूरत जे उस्ताद जे बिल्कुलु वेझो न वेहे, पर उस्ताद ऐं तालिब इल्म जे विच में घटि हिकु कमान जेतिरो फ़ासिलो हुजणु घुरिजे छो त अहिड़ीअ तरह वेहण में अदब जो पहलू ग़ालिब रहंदो आहे। 23 तकबुर जी नहूसत। तकबुर सां इल्म हासिल नथो करे सघिजे। जीअं हिकु शेर आहे जंहिंजो तर्जुमो ही आहे त इल्म खे तकबुर करण वारे नौजवान सां अहिड़ी दुश्मनी आहे जहिड़ी ॿोॾ खे ऊंची इमारत सां हूंदी आहे। 24 इस्तिक़ामत जी बरकत। मशहूर चवणी आहे त मन तलब शैअन वजद वमन क़रअल बाब वलज वलज। तर्जुमो जेको कंहिं शइ जी तलब में महिनत ऐं कोशिश कंदो रहियो उहो हिकु ॾींहुं उनखे ज़रूरु हासिल करे वठंदो ऐं जेको कंहिं दरवाज़े खे खड़काए ऐं मुसलसल खड़काईंदो ई रहे त हिकु ॾींहुं उहो ज़रूरु उन जे अंदरि दाख़िल थी वेंदो। 25 टे शख़्स कुझु बि सिखण ऐं सम्झण जे लाइ 3 माण्हुनि जी कोशिश ऐं महिनत जो हुजणु ज़रूरी आहे। उहे 3 माण्हू ही आहिनि। 1 तालिब इल्म, 2 उस्ताद, 3 वालिद जेको जहिड़ो हुजे। 26 महिनत ज़ाया न थींदी आहे। करोड़े शाफ़ियुनि जा इमाम शाफ़िई रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, महिनत ऐं कोशिश हर परे वारी शइ खे वेझो करे छॾींदी आहे। महिनत ऐं कोशिश हर बंदि दरवाज़े खे खोले छॾींदी आहे। 27 महिनत करियो। हिकु अरबी शाइर चए थो, तर्जुमो जेकॾहिं तूं बग़ैर महिनत ऐं मशक़त जे वॾो आलिम बणिजणु चाहीं थो त पोइ उहो तुंहिंजे जुनून याने चरियाइप आहे। जॾहिं माल मशक़त खां सवाइ हासिल नथो करे सघिजे त पोइ इल्म जेको आज़मुल उमूर याने तमामु वॾी अज़मत वारो कमु आहे उहो बग़ैर महिनत ऐं मशक़त जे कीअं हासिल थी सघे थो। 28 कम जी ॻाल्हि। हिकु अक़ुलमंद जो कौल आहे त सॼी राति कम में मसरूफ़ रहंदा करियो,
पंहिंजे मक़सद खे जल्दी हासिल करे वठंदव। 29 कामयाबी हासिल करण जो तरीक़ो। हज़रत अल्लामा बुरहानुद्दीन ज़रनूजी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, जेको ही चाहे थो त संदसि सभु ख़्वाहिशूं पूरियूं थी वञनि त उनखे घुरिजे त उन्हनि ख़्वाहिशुनि जे हुसूल जे लाइ सॼी राति पंहिंजे कम में मशग़ूल रहे। ए मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं तूं फ़ज़ल ऐं कमाल जी मंज़िल ताईं पहुचणु चाहीं थो त पंहिंजो खाधो घटि कर त जीअं तूं फ़ाइदनि ऐं नतीजनि मां हिसो हासिल करे सघीं। 30 जेतिरी महिनत ओतिरो अजर। अरबी शेर जो तर्जुमो आहे, तूं पंहिंजियुनि ख़्वाहिशुनि खे महिनत जे ज़रिए ई हासिल करे सघीं थो। जेको तमामु घणा मक़सद हासिल करण जो ख़्वाहिशमंद आहे उनखे घुरिजे त रातियुनि जो क़याम करे। 31 जिन जा इरादा मज़बूत हूंदा आहिनि ऐं नज़र ख़ुदा ते हूंदी आहे। हर शख़्स पंहिंजे इरादे जे मुताबिक़ ई वॾियुनि मंज़िलुनि ताईं पहुचंदो आहे। जंहिंमें जेतिरी बुज़ुर्गी हूंदी उहो ओतिरे ई बुलंद मर्तबे ते पहुचंदो। नंढनि घटि हिमत वारनि माण्हुनि खे नंढड़ा कम बि वॾा मालूम थींदा आहिनि ऐं बाहिम्मत माण्हुनि जे नज़र में वॾे खां वॾो कम बि मुश्किल न हूंदो आहे। 32 वॾा कम पसंदीदा कम आहिनि। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नल्लाह युहिब्बु मआलियल उमूरी व अशराफ़हा व यकरहु सफ़साफ़हा। तर्जुमो, अल्लाह पाक आला ऐं नेक कमनि खे पसंदि फ़रमाए थो ऐं हक़ीर ऐं बेकार कमनि खे नापसंद कंदो आहे। मुअज्जम कबीर 131/3 हदीस 2894। राह इल्म सफ़ो 45। शरह हदीस। अल्लाह पाक सुठे अख़लाक़नि ऐं सुठियुनि आदतुनि वारे खे पसंदि कंदो आहे, जॾहिं त हक़ीर ऐं बुरियुनि आदतुनि वारे खे नापसंद कंदो आहे। इंसान सुठी सोच ऐं सुठे फ़िक्र जे करे फ़रिश्तो सिफ़त बणिजी वेंदो आहे, जॾहिं त शहवत ऐं नापसंदीदा सिफ़तुनि जे करे जानवरनि जहिड़ियूं सिफ़तूं इख़्तियार करे वठंदो आहे। जेको सुठे अख़लाक़नि जो मालिक हूंदो आहे, अल्लाह पाक उनखे अख़लाक़नि जी पाकीज़गी जे करे फ़रिश्तनि जी सफ़ में शामिल फ़रमाए छॾींदो आहे। ऐं जेको बुछड़नि ऐं घटिया अख़लाक़नि जो मालिक हूंदो आहे, उहो जानवरनि जहिड़ियूं सिफ़तूं इख़्तियार करे वठंदो आहे, जहिड़ो कुते जीअं विढ़णु, उठ जे मिसल कीना परवर, चीते वांगुरु मुतकब्बिर, लोमड़ी जहिड़ो धोखेबाज़ ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शैतानी सिफ़तूं वग़ैरह वग़ैरह। अत-तयसीर बिशरह जामुल सग़ीर 271/1। 33 कामिल उस्ताद जे पंहिंजे क़ाबिल तरीन शागिर्द खे नसीहत। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह इमाम अबू यूसुफ़ रहमतुल्लाह अलैह खे फ़रमायो, तूं त तमामु घणो कुंद ज़हन हुएं, पर तुंहिंजी मुसलसल कोशिश तोखे अॻिते वधायो। तंहिं करे हमेशा सुस्ती खां बचंदो रहिजांइ, छो त सुस्ती हिकु वॾी आफ़त ऐं मनहूस शइ आहे। 34 सुस्तीअ जी नहूसत। ए मुंहिंजा नफ़्स, सुस्ती ऐं काहिली छॾे ॾे, न त रुसवाई ई तुंहिंजो मुक़दर थींदी। मूं अॼु ॾींहं ताईं न ॾिठो आहे त काहिलनि खे ज़िल्लत, रुसवाई ऐं पंहिंजी ख़्वाहिश पूरी न थियण खां सवाइ ॿियो कुझु मिलियो हुजे। 35 इल्म जी बक़ा। मालूमात जो बाक़ी रहण ई इल्म जी बक़ा आहे। 36 इल्म दीन जे सबबु मग़फ़िरत जी उम्मीद। जॾहिं माण्हू ग़फ़लत में गुम हूंदा आहिनि त बानो इल्म दीन जे ज़रिए ई नजात तलब कंदो आहे। मौत जे वक़्तु जॾहिं रूह सीने जे हॾियुनि ताईं पहुची वेंदो आहे त बानो इल्म दीन जी बदौलत मग़फ़िरत जी उम्मीद रखंदो आहे। राह इल्म सफ़ो 50। 37 वेसर जी बीमारीअ जा सबबु। ज़ाइद रुतूबतूं ऐं बलग़म इंसान जे अंदरि सुस्ती पैदा कंदा आहिनि ऐं घटि खाइण बलग़म खे घटाइण जो आज़मायल नुस्ख़ो आहे। हिकु क़ौल जे मुताबिक़ 70 अंबियाए किराम अलैहिमुस्सलाम हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त घणो भुलिजणु घणे बलग़म जे करे थींदो आहे, जॾहिं त बलग़म जो घणो हुजणु घणो पाणी पीअण जे करे थींदो आहे ऐं घणो पाणी पीअण जो सबबु घणो खाइणु आहे। बलग़म घटाइण जा तरीक़ा ही आहिनि। नेराने किशमिश खाइण बि बलग़म घटाइण लाइ मुफ़ीद आहे। उल्टी बि ज़ाइद रुतूबतनि ऐं बलग़म खे घटिताई जो बाइस आहे।
घणो खाइण जे नुक़साननि मां हिकु वॾी ख़राबी इतलाफ़ माल याने माल ज़ाया करणु आहे। 38 अरबा जो बरकतुनि वारो ॾींहुं। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, को बि अहिड़ो अमल न आहे जंहिंजी शुरूआत अरबा जे ॾींहं खां थी हुजे ऐं उहो मुकमल न थियो हुजे। कशफुल खुफ़ा 163/2 हदीस 2199। अरबा जो ॾींहुं मोमिननि जे हक़ में मुबारक साबित थींदो आहे। राह इल्म सफ़ो 54। 39 उस्ताद केतिरो सबक़ ॾियनि। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह शेख क़ाज़ी उमर बिन अबू बकर ज़रुंजी रहमतुल्लाह अलैह खां बयानु कनि था त शुरूआत में तलबाए किराम लाइ सबक़ जो मिक़दार एतिरो हुजणु घुरिजे जेको खेनि आसानीअ सां 2 भेरा दोहराई सां यादि थी वञे। 40 इल्म खे लिखी महफ़ूज़ करे छॾियो। तालिब इल्म दीन जे लाइ ज़रूरी आहे त हू उस्ताद खां सबक़ हासिल करे ऐं बार बार दोहराइण खां पोइ उन खे लिखी क़ैद करे छॾे, छो त ईअं करणु तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। तालिब इल्म खे का बि अहिड़ी शइ न लिखणु घुरिजे जेका उन सम्झी न हुजे, छो त अहिड़ी तरह लिखणु तबियत जे लाइ परेशानी, ज़हानत खे विञाइण ऐं वक़्त खे ज़ाया करण जो सबबु थींदो। 41 इल्म जी ख़िदमत करण जी बरकत। इल्म जे शर्तुनि में इहा ॻाल्हि शामिलु आहे त जेको इल्म जी ख़िदमत कंदो रहंदो, हिकु ॾींहुं माण्हू उन जा ख़ादिम बणिजी वेंदा। 42 पहिरियां सोचो पोइ ॻाल्हायो। कंहिं ॾाहे चयो आहे, सोच ऐं वीचार कयो, पाण ई सम्झी वेंदव। गुफ़्तगू जो मिसाल तीर जियां आहे, तंहिं करे घुरिजे त ज़बान मां लफ़्ज़ कढण खां पहिरियां सोच ऐं वीचार कयो वञे त जीअं ॻाल्हाया वेंदड़ लफ़्ज़ बामक़सद साबित थियनि। 43 ॻाल्हाइण वारे जे लाइ 5 वसियतूं। जेकॾहिं तूं नसीहत करण वारे जी ॻाल्हि मञी त मां तोखे ॻाल्हाइण मुतालिक़ 5 शयुनि जी वसियत करियां थो, कॾहिं बि उन्हनि खां ग़फ़लत न कजांइ। 1 ॻाल्हाइण खां पहिरियां ज़रूरत जो लिहाज़ रखणु। 2 गुफ़्तगू जे वक़्त जो ख़्यालु रखणु। 3 ॻाल्हाइण जे अंदाज़ जो ख़्यालु करणु। 4 गुफ़्तगू जो मिक़दार नज़र में रखणु। 5 ऐं जॻह याने हालतुनि खे पेशे नज़र रखणु। राह इल्म सफ़ो 60। 44 घणो इल्म हासिल करण जो सबबु। सहाबीअ रसूल हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां पुछियो वियो त अव्हां एतिरो इल्मु कीअं हासिल कयो, जंहिंजे जवाब में पाण फरमायाऊं, बिलिसानिन सऊलिन व क़ल्बिन उक़ूलिन, याने तमामु घणा सुवाल करण वारी ज़बान ऐं बेदार दिलि जे ज़रिए। 45 तव्हां हिन मसइले जे बारे में छा था चओ? अॻे ज़माने में तालिब इल्म दीन खे घणा सुवाल पुछण जे करे मा तक़ूल जे नाले सां सॾियो वेंदो हो, छो त तलबा जी आदत हूंदी हुई त अक्सर मा तक़ूलु फ़ी हाज़िहिल मसअलती, याने अव्हां हिन मसइले में छा था फ़रमायो, चवंदा हुआ। राह इल्म सफ़ो 61। 46 इल्म सां गॾु कारोबार करणु मुमकिन आहे। पाण इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह इन्हीअ करे ई वॾा फ़क़ीह बणिया जो जॾहिं हू कपिड़ा विकिणंदा हुआ त उन वक़्त बि पंहिंजे दुकान ते अक्सर करे इल्मी गुफ़्तगू फ़रमाईंदा रहंदा हुआ। हिन मां मालूम थियो त इल्म दीन ऐं शरई मसइला कारोबार सां गॾु सिखी सघजनि था। 47 इमाम आज़म जी इल्मी क़ाबिलियत जो सबबु। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जो फ़रमान आहे, बेशक मां इल्म खे हम्द ऐं शुक्र जे ज़रिए ई हासिल कयो आहे। उहो हिन तरह जो जॾहिं बि मां का इल्मी ॻाल्हि सम्झी वठंदो आहियां ऐं उन जी आख़िरी हद ताईं पहुची वेंदो आहियां त उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह ज़रूरु चवंदो आहियां। 48 इल्म फ़िक़्ह जा सभ खां वॾा आलिम कीअं बणिया। इमाम शम्सुल अइम्मा हलवानी रहमतुल्लाह अलैह जा वालिद तमामु ग़रीब हुआ, मिठाइयूं ठाहे विकिणंदा हुआ। संदन आदत हुई त अक्सर आलिमनि खे मिठाइयूं वग़ैरह मोकिलींदा रहंदा हुआ ऐं खेनि अर्ज़ु कंदा हुआ त बसि मुंहिंजे पुट लाइ दुआ कंदा रहो। उन्हनि जी सखावत, हुस्न अक़ीदत ऐं गिरियाज़ारी जो नतीजो इहो निकितो जो संदन पुट याने शम्सुल अइम्मा हलवानी रहमतुल्लाह अलैह इल्म जे आला
आला मंज़िलुनि खे तय कयो ऐं हू पंहिंजे वक़्त जा तमामु वॾा आलिम थिया। मालदारनि खे घुरिजे त आलिमनि खे किताब ख़रीद करे ॾियनि, नवां किताब छपाराइनि, छो त उहो सभु कुझु करणु इल्म ऐं फ़िक़्ह जे इशाअत लाइ निहायत मददगार साबित थींदो। 49 तालिबे इल्म दीन खे ख़ुददार हुअणु घुरिजे। तालिबे इल्म दीन खे गैरतमंद ऐं पंहिंजी इज़्ज़त नफ़्स जी हिफ़ाज़त करण वारो हुजणु घुरिजे ऐं खेसि माण्हुनि जे माल में लालच न रखणु घुरिजे। अॻे ज़माने में तलबा जो अहिड़ो तरीक़ो हूंदो हो त हू पहिरियां को न को कमु सिखंदा हुआ, पोइ इल्मु हासिलु कंदा हुआ त जीअं माण्हुनि जे माल ॾांहुं हिर्स पैदा न थिए। जेको ॿियनि जे माल मां अमीर थियणु चाहींदो आहे, उहो अमीर थियणु बदिरां फ़क़ीर थी वेंदो आहे। 50 सबक़ जी दुहिराई जी अहमियत। दिलुनि में इल्मु उन वक़्त ताईं न वेंदो आहे जेसि ताईं सबक़ जी चङीअ तरह दुहिराई न कई वञे। तालिब इल्म खे घुरिजे त हू गुज़िरियल सबक़ खे ॾींहं में 5 भेरा दुहिराए, जॾहिं त ॿिए ॾींहं वारो सबक़ 4 भेरा, 3 ॾींहं वारो सबक़ 3 दफ़ा, उन खां अॻु वारो सबक़ 2 दफ़ा ऐं 6 ॾींहं वारो सबक़ 1 दफ़ो रोज़ानो ज़रूरु दुहिराए। हीउ तरीक़ो इल्म खे महफ़ूज़ रखण जो बहितरीनु ज़रियो आहे। 51 मोकल न करियो। शेखुल इस्लाम इमाम बुरहानुद्दीन रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त मां पंहिंजे सभिनी दोस्तनि खां सिर्फ़ु इन्हीअ करे अॻिते वधी वियुसि जो मूं इल्म दीन हासिलु करण दौरान कॾहिं बि क्लास मां मोकल न कई। 52 समूरो किताब ज़बानी यादि। हज़रत फ़खरुल इस्लाम क़ाज़ी ख़ान रहमतुल्लाह अलैह जो फ़रमान आहे त फ़िक़्ह सिखण वारे जे लाइ ज़रूरी आहे त हू फ़िक़्ह जो हिकु किताब हमेशह लाइ यादि करे छॾे त जीअं फ़िक़्ह जे मुतअल्लिक़ वधीक मालूमात हासिलु करणु उन लाइ आसान थी वञे। 53 कुझु गुनाहनि जी सज़ा। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, इन्न मिनज़्ज़ुनूबि ज़ुनूबन ला युकफ़िरुहा इल्ला हम्मुल मईशती, याने बेशक कुझु गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो कफ़ारो सिर्फ़ु फ़िक्र मुआश ई आहे। मुअजम औसत 42/1 हदीस 102 राह इल्म सफ़ो 70। शरह हदीस। हिन हदीस मां उहो फ़िक्र मुआश मुराद आहे जेको सुठनि अमलनि जे बजा आवरी में रुकावट न बणिजे ऐं न ई दिलि खे एतिरो मशगूल करे छॾे जो नमाज़ में दिलि ई न लॻे। अहिड़ो फ़िक्र मुआश यकीनन फ़िक्र आख़िरत आहे। इन खां अलावा हिकु तालिब इल्म लाइ इहो बि ज़रूरी आहे त जेतिरो मुमकिन थी सघे दुनियावी मुआमिलनि खां परे रहे। इहो ई सबबु आहे जो अॻे दौर जा उलमा इल्म हासिलु करण जे लाइ सफ़र इख़्तियार कंदा हुआ। 54 इल्म दीन जी लज़्ज़त। जेको शख़्स राह इल्म दीन में अचण वारियुनि तकलीफ़ुनि खे ख़ुशि दिलीअ सां बर्दाश्त कंदो आहे, उहो हिकु अहिड़ी लज़्ज़त हासिलु करे वठंदो आहे जेका समूरी दुनिया जे लज़्ज़तुनि खां वधीक लज़ीज़ हूंदी आहे। इमाम मुहम्मद रहमतुल्लाह अलैह जॾहिं सॼी राति जाॻंदा हुआ ऐं कंहिं मुश्किल मसइले खे हल करण में कामयाबु थी वेंदा हुआ त फ़रमाईंदा हुआ, शहज़ादनि खे भला अहिड़ी लज़्ज़त किथां मुयसरु थी सघे थी। 55 इल्म दीन हासिलु करण जो बहितरीनु वक़्तु। इल्म दीन हासिलु करण जे लाइ बहितरीनु वक़्तु जवानी जी शुरूआत फ़ज्र जो वक़्तु ऐं मग़रिब ऐं इशा जे विच वारो वक़्तु आहे। 56 सभ खां वधीक कोड़ी शइ। हिकु शाइर जे अरबी शेर जो तर्जुमो ही आहे त मूं केतिरियुनि ई कोड़ियुनि शयुनि खे चखियो आहे ऐं इन नतीजे ते पहुतो आहियां त कंहिंजे अॻियां सुवाल करण खां वधीक ॿी का बि शइ कोड़ी न आहे। 57 लिखण जी बरकत। चयो वेंदो आहे त मन हफ़िज़ फ़र्र व मन कतब शैअन क़र्र, याने जंहिं सिर्फ़ु ज़बानी यादि करण ते भरोसो कयो त उहा शइ जल्द संदसि ज़हन मां निकिरी वेंदी ऐं जेको लिखी छॾींदो आहे त उहा शइ क़रार पकिड़े वठंदी आहे। 58 क़यामत ताईं भलाई भलाई। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, ए हिलाल बिन यसार, क़लमदान खे पाण खां जुदा न कर, छो त क़लमदान ऐं इन खे रखण वारो ॿिन्ही जे लाइ क़यामत ताईं ख़ैर ई ख़ैर आहे। मिफ़्ताहुस सआदह 968/1 राह इल्म सफ़ो 79।
59 दिल ऐं जान सां कम में लॻी वञो। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु जो फ़रमान आहे, जॾहिं कंहिं कम में लॻी वञो त पोइ उन में एतिरो त मगन थी वञो जो बस हर वक़्तु उन जे हासिल करण जी कोशिश में रुधल रहो। 60 बेअमल तालिब इल्म जे लाइ वईद। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे त जेको तालिब इल्मी जे ज़माने में परहेज़गारी इख़्तियार नाहे कंदो, अल्लाह पाक उन खे 3 शयुनि मां कंहिं हिक में मुब्तला करे छॾींदो आहे। या त खेसि जवानीअ में मौत ॾेई छॾींदो आहे, या हू इल्मु हुजण जे बावजूदु दर दर भटकंदो रहंदो आहे, या वरी समूरी हयाती हुक्मराननि जी ग़ुलामी कंदो रहंदो आहे। मिफ़्ताहु सआद 50/1 राह इल्म सफ़ो 81। 61 तालिब इल्म दीन जे लाइ अहम नसीहत। हिकु तालिब इल्म दीन जे लाइ सभ खां वॾी परहेज़गारी ही आहे त हू घणो खाइणु, घणो सुम्हणु ऐं घणो ॻाल्हाइण खां बचंदो रहे। 62 काग़ज़ ऐं क़लम हर वक़्तु साण हुअणु घुरिजनि। हिकु तालिब इल्म खे घुरिजे त हर वक़्तु किताब पाण सां गॾु रखे त जीअं फ़ुर्सत जे वक़्तु उन्हनि जो मुतालो करे सघे। कंहिं ॾाहे जो क़ौल आहे त जंहिंजे बग़ल में हर वक़्तु किताब न हूंदो, उन जी दिलि में हिकमत ऐं दानाई पुख़्ती न थी सघंदी। मुनासिब ही आहे त कापी बि पाण सां गॾु रखे, जेका बि फ़ाइदे वारी ॻाल्हि ॿुधे उहा लिखी छॾे ऐं गॾोगॾु कलम बि साण रखे त जीअं ॿुधल ख़ासि ॻाल्हियूं लिखण में खेसि का मुश्किल पेश न अचे। 63 हाफ़िज़े खे वधाइण वारियूं शयूं। क़ुर्आन करीम खे ॾिसी पढ़ण खां वधीक ॿी का बि शइ क़ुव्वते हाफ़िज़ा खे तेज़ न कंदी आहे। हूअं बि क़ुरान पाक ॾिसी पढ़णु वधीक अफ़ज़ल आहे। 64 इमाम शाफ़िई जो पंहिंजे उस्ताद खे हाफ़िज़े लाइ अर्ज़ु करणु। करोड़े शाफ़ियुनि जा इमाम शाफ़िई रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, तर्जुमो, मूं पंहिंजे उस्ताद हज़रत वकीअ रहमतुल्लाह अलैह खे हाफ़िज़े जी कमज़ोरी जी शिकायत कई त उन्हनि मूंखे गुनाहनि खां बचण जी तरग़ीब ॾिनी ऐं फ़रमायाऊं, क़ुव्वते हाफ़िज़ा अल्लाह पाक जे तरफ़ खां हिकु फ़ज़ल आहे ऐं अल्लाह पाक जो ही फ़ज़ल गुनाहनि जो आदी हासिल नथो करे सघे। 65 हाफ़िज़ो मज़बूत करण वारियूं शयूं। माखीअ जो इस्तेमालु करणु, खौर ॻुड़ सां गॾु इस्तेमालु करणु, नेराणा 21 दाणा किशमिश जा खाइणु बि हाफ़िज़े खे मज़बूत कंदो आहे ऐं इंसान खे कई मर्ज़नि खां शिफ़ा ॾींदो आहे। इन्हनि शयुनि खे इस्तेमालु करण खां पहिरियां पंहिंजे तबीब सां मशवरो करियो। 66 फ़िक्रनि जी घटाइण जो नुस्ख़ो। नमाज़ खे ख़ुशू ऐं ख़ुज़ू याने अल्लाह पाक जी अज़मत पेशे नज़र रखे दुनिया खां तवजो हटाए, नमाज़ में दिलि लॻाए, सुकून सां बीही हेॾे होॾे ॾिसण खां बची, पंहिंजे जिस्म ऐं कपिड़नि सां न खेॾी ऐं को बि बेकार कमु न करे सां अदा करणु ऐं इल्म दीन हासिल करण में लॻो रहणु फ़िक्रनि ऐं ग़मनि खे दूरि कंदो आहे। 67 कहिड़ियुनि शयुनि सां वेसर जी बीमारी पैदा थींदी आहे। सावा धाणा खाइणु, खटा सूफ़ खाइणु, फाहीअ ते टंगियल शख़्स ॾांहुं ॾिसणु, क़बरनि जूं तख़्तियूं पढ़णु, उठनि जी क़तारुनि जे विच मां गुज़रणु, जूअनि खे मारण खां बग़ैर ज़मीन ते उछलाइणु, क्याड़ीअ में सिंगी लॻराइणु, इहे सभु शयूं निसियां याने वेसर जो मर्ज़ पैदा कंदियूं आहिनि। 68 रिज़्क़ में तंगीअ जो हिकु सबबु। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, दुआ सां तक़दीर बदिलजी वेंदी आहे ऐं नेकियुनि सां उम्र में इज़ाफ़ो थींदो आहे ऐं बेशक बानो गुनाह करण जे सबबु रिज़्क़ खां महरूम थी वेंदो आहे। मुस्तदरिक 163/2 हदीस 1857 राह इल्म सफ़ो 99। 69 रिज़्क़ में कुशादगीअ जो सबबु। सुबुह जो सवेर उथणु नेमतुनि में इज़ाफ़े जो बाइस आहे, ख़ासि तौर ते उन सां रिज़्क़ में इज़ाफ़ो थींदो आहे। अहिड़ी तरह ख़ुशख़ती रिज़्क़ जे चाॿियुनि मां हिकु चाॿी आहे ऐं मुस्कुराइणु ऐं ख़ुशि कलामी बि रिज़्क़ खे वधाईंदा आहिनि। हज़रत हसन बिन अली रज़ी अल्लाहु अन्हुमा फ़रमायो, घर ऐं थांवनि खे साफ़ सुथरो रखणु मालदारी जो सबबु आहे।
इन सां गॾोगॾु रिस्क जी वुसअत जो मज़बूत तरीन ज़रिओ आहे। ही आहे त इंसान नमाज के खुशू ऐं खुज़ू तादीले अरकान जो लिहाज़ रखंदे तमाम वाजिबात ऐं सुन्नतुनि ऐं आदाब जो ख़्याल रखंदे अदा करे। 70 गैर ज़रूरी कमनि जो नतीजो मनिश्तगल बिमा ला यानीही यफूतुहू मा यानीही, याने जेको गैर ज़रूरी कमनि में मशगूल थी वेंदो आहे उन खां ज़रूरी कम बि रहिजी वेंदा आहिनि। 71 चरियो माण्हू जॾहिं तव्हां कंहिं शख़्स खे घणो ॻाल्हाईंदे ॾिसो त पोइ उन जे पागल हुअण जो बि यकीन करे छॾियो। राह इल्म सफ़ो 92। 72 वॾी ॼमार हासिल करण जो नुस्ख़ो बिना ज़रूरत सरसब्ज़ो शादाब वणनि खे कटण खां बचणु, वुज़ू खे सुन्नत ऐं आदाब जो ख़्याल रखंदे करणु, नमाज खे खुशू ऐं खुज़ू सां पढ़णु, हिक ई एहराम सां हज ऐं उम्रो अदा करणु याने हज क़िरान करणु, पंहिंजे सिहत जो ख़्याल रखणु, इहे सभु ॻाल्हियूं उम्र में वाधारे जो सबबु आहिनि। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।